नाज़रीन अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जे समूरनि शुगर मिलनि खे 15 नवंबर खां क्रैशिंग शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद में सनत ऐं पैदावार वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर अहमद जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो, जंहिंमें शुगर मिल्स जा मालिक, चइनी सूबनि जा कैन कमिश्नर, FBR जा नुमाइंदा ऐं सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे जनरल सेक्रेटरी ज़ाहिद बुरगड़ी शिरकत कई। इजलास में खंड जो फ़ी किलो अघु वधि में वधि 176 मुक़ररु कयो वियो। इजलास में पूरे मुल्क अंदरि शुगर मिलूं 15 नवंबर खां हलाइण जो इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि जे कैन कमिश्नर खे 15 नवंबर खां शुगर मिलनि में क्रैशिंग शुरू करण जो हुकुम ॾींदे चयो त जेका शुगर मिल वक़्त सिर क्रैशिंग शुरू न कंदी उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। नाज़रीन, हिकु भेरो ॿीहर ही अहम ख़बर अवां खे ॾियूं पिया त वफ़ाक़ी हुकूमत मुल्क जे समूरनि शुगर मिलनि खे 15 नवंबर खां क्रैशिंग शुरू करण जो हुकुम ॾेई छॾियो आहे। इस्लामाबाद में सनत ऐं पैदावार वारे वफ़ाक़ी वज़ीर राणा तनवीर अहमद जी सदारत हेठि शुगर एडवाइज़री बोर्ड जो इजलास थियो, जंहिंमें शुगर मिल्स जा मालिक, चइनी सूबनि जा कैन कमिश्नर, FBR जा नुमाइंदा ऐं सिंध चैम्बर ऑफ एग्रीकल्चर जे जनरल सेक्रेटरी ज़ाहिद बुरगड़ी शिरकत कई। इजलास में खंड जो फ़ी किलो अघु वधि मां वधि 176 मुक़ररु कयो वियो। इजलास में पूरे मुल्क अंदरि शुगर मिलूं 15 नवंबर खां हलाइण जो इतफ़ाक़ राय सां फ़ैसिलो कयो वियो। वफ़ाक़ी वज़ीर चइनी सूबनि जे कैन कमिश्नर खे 15 नवंबर खां शुगर मिलनि में क्रैशिंग शुरू करण जो हुकुम ॾींदे चयो त जेका शुगर मिल वक़्त सिर क्रैशिंग शुरू न कंदी त उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी।